साद रज़ी अल्लाह ताला न समझो अंसारिन डाए रूए सुखना चवण लगो प्यारा लगे थो त अंसारिन डाए तव्हां जो रूए सुखना ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पो अंसारिन जे बारे में या परवाह न कजो ए प्यारा असी मैदान जा मर्द आहियूं तव्हां जे चेहरे ते थोड़ा परेशानी जा आसार अल्लाह जा रसूल तवी इशारो कयो टकराए जे इन लश्कर सां असी वेंदासूं प्यारा विढ़ंदासूं अहिड़ा जोहर ॾेखारींदासूं जो तहां जूं अखियूं थधियूं थी वेंदियूं अखियूं थधियूं थी वेंदियूं छाजे लाइ परेशान न थियो अवी परेशान न थियो जेके गर्दनूं कटाइण वारा हुआ अॼु उन्हनि जे साम्हूं मोहम्मद करीम बुखायल बीठो आहे चेहरे जो रंग लथल नज़र आयो आहे अंदाज़ो लगायो कैब तां छा गुज़री हूंदी कैब जे घर में भी कुछ कोन हो अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। इमाम मुस्लिम रहमहुल्लाह पंहिंजे सही मुस्लिम जे अंदर एक तवील डिघी रिवायत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला खां आंदी है। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े पंहिंजे घरां निकिता ऐं उन टाइम छा हो जो फरमाइनि था तो उहे लम्हात उहे घड़ियूं उहे हुयूं ला यख़रुज फ़ीहा वला यल्क़ाहु फ़ीहा अहद। फरमाई अहिड़ो टाइम हो जो जंहिं टाइम ते केर बि पंहिंजे घरां निकिरंदो कोन हो ऐं न ई केरु कंहिंसां मुलाक़ात कंदो हो। पोइ इन जी वज़ाहत में लिखियो वियो आहे त इहो मंझंदि जो 2 पहरनि जो टाइम हो गर्मीअ जो टाइम आराम ऐं केलूला जो टाइम हो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि निकिता त संदन मुलाक़ात साम्हूं अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा सां थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे ॿिन्ही साथियुनि खे ॾिठो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछो मा अख़रजकुमा मिन बुयूतिकुमा हाज़िहि साअ। ए मुंहिंजा साथियो हिन वेल हिननि लम्हनि ते तव्हांखे कहिड़ी शइ पंहिंजे घरां कढियो आहे त उहे चवणु लॻा ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलजू या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुख घरां कढियो आहे। बुख जी कैफ़ियत ऐं कंडीशन अहिड़ी हुई जो घर में वेही कोन पिए सघियासूं पोइ मजबूरन ॿाहिरि निकिता आहियूं ऐं चहल क़दमी करण जे लाइ त ॿाहिरि हली फिरी कुझु वक़्तु गुज़ारियूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि पुछणु लॻा ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला हिननि लम्हनि में तव्हां छो निकिता आहियो। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उहो ई जवाबु ॾिनो पाण फरमायो जहिड़ी शइ तव्हांखे पंहिंजे घरां कढियो आहे न मूं मुहम्मद खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि इन ई शइ घरां कढियो आहे। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॿिन्ही साथियुनि सां गॾु हिकु अंसारी सहाबी अबुल हैसम रज़ी अल्लाह ताला जे घर ॾांहुं आया। उन वटि महिमान बणिजी आया। डिघी रिवायत है अबुल हैसम रज़ी अल्लाह ताला जी जॾहिं नज़र अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पई ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्ही साथियुनि अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ते नज़र पई निगाह पवंदे ई ख़ुशीअ मां अल्लाह जी तारीफ़ बयान कंदे चवणु लॻो अल्हम्दुलिल्लाह मा अहदुल यौम अकरम अज़ियाफ़न मिन्नी। चवणु लॻो तारीफ़ूं त उन अल्लाह जे लाइ आहिनि जंहिं मूंखे अॼु अहिड़ा महिमान ॾिना आहिनि जो अहिड़ा अकरम इज़त वारा शरफ़ वारा महिमान जहिड़ा मूं वटि आहिनि अॼु अहिड़ा कंहिं वटि बि महिमान कोन्हनि। हू सहाबी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ज़ियाफ़त जो अहतमाम कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन खाधे मां खाधो जॾहिं खाधो खाई पेट भरियऊं
तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा के मुखातिब थी फरमायूं वल्लज़ी नफ़्सी बियदिही लतुसअलुन्न अन हाज़न नईम यौमल क़ियामह। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॿिन्ही साथियुनि खे चयो त मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जो साह आहे जान आहे, ज़रूर अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां खां पंहिंजे नेमतुनि जो सुवाल कंदो। तव्हीं पंहिंजे घरां बुखायल निकिता हो ऐं न मोटिया हो, पर अहिड़े हाल में जो अल्लाह तव्हांजे पेट के भरे छॾियो। खोड़ सारियूं नसीहतूं आहिनि, खोड़ सारियूं नसीहतूं। जुमे जो टाइम आहे, मुख़्तसर टाइम आहे, त मुख़्तसर इंशाअल्लाह अल्लाह जे तौफ़ीक़ ऐं फ़ज़ल सां पंहिंजे पाण खे ऐं अवां सामईन खे बि नसीहतूं कंदासूं। इंशाअल्लाह अल्लाह सुब्हानहु व तआला हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां पोइ असां सभिनी खे सही सम्झण ऐं उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां पहिरीं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे माली फिनांशियली पोजीशन मालूम थिए पई त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं संदन साथियुनि जी माली पोजीशन छा हुई। जो इहो हाल हो जो खाइण जे लाइ बि घर में का शइ कान मिलंदी हुई, जो इन हालत में बुखायल ॿाहिरि निकिरंदा हुआ त चहल क़दमी करे को पंहिंजो टाइम गुज़ारियूं जेसीं अल्लाह को ज़रियो बनाए इन बुख के उझाइण जो। खोड़ सारा वाक़ियात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ जा असीं उलमा खां ॿुधंदा रहूं था, बल्कि बाज़ औक़ात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बुख जा आसार चेहरे ते भी नज़र ईंदा हुआ। जो तबरानी के अंदर रिवायत है, सैयदना क़ाब रज़ी अल्लाह तआला का मरवी है, वो फरमाए तो ताऊं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयुसि ऐं पोइ मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक जेको हो सो बदिलियल लॻल, यानी चेहरे जो रंग हुई लथल पे मूंखे नज़र आयो। त फरमाए मूं जॾहिं इहा कंडीशन ॾिठी त फ़ौरन सवाल कई में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माली अराक मुतग़य्यरा, ए प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मूंखे छा थियो आहे जो आऊं तव्हांजे चेहरे खे अॼु बदिलियल पियो ॾिसां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा क़ैब तूं सही पियो चईं, वाकई मुंहिंजो चेहरो तोखे बदिलियल नज़र अचे पियो। सबबु छा आहे? सबबु इहो आहे जो क़ैब 3 ॾींहंनि खां मूं मुहम्मद जे पेट में का शइ कान वई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहो क़ैब रज़ी अल्लाह ताला ने जॾहिं अल्फाज़ ॿुधा त ईअं खणी चवां त क़ैब रज़ी अल्लाह ताला जो ॼण जीउ झुरी पियो। उन जे करे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ई सहाबा उहे जान निसार साथी हुआ जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जे ज़र्रे बराबर परेशानी भी बर्दाश्त करे कोन सघंदा, ज़र्रे बराबर बि न। बदर जो मार्को हो, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 313 जान निसार खणी आयो हो। जंग जी का तैयारी कोन हुई, सामूं 1000 जो तइदाद में लश्कर आयल हो, जंगी साजो सामान सां तैयार हो। इन टाइम ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंडीशन बदिलियल नज़र आई। उन जे करे जो अल्लाह जो रसूल इन जे लाइ कोन आया हुआ, बल्कि सहाबा के वठी आया हुआ अबू सुफियान जे तिजारती काफ़िले जे लाइ। अबू सुफियान जो तिजारती काफ़िलो तो साइड खां मटे वियो ऐं साम्हूं मुक़ाबले जे लाइ अबू जहल जो टोलो अची वियो। अल्लाह जे रसूल पंहिंजे सहाबा सां मशवरो कयो, कैफ़ियत परेशानी वारी हुई, घरां कंहिं ॿिए इरादे सां आयासूं, साम्हूं का ॿी शइ थी वई आहे। जॾहिं सहाबा इहा कंडीशन ॾिठी, मशवरो वरितो वियो। मशवरे जे लाइ अबू बकर बि उथियो, मशवरे जे लाइ उमर बिन ख़त्ताब बि उथियो, मशवरे जे लाइ मिक़दाद बि उथियो। हर हिकु मशवरो ॾिनो, हर हिकु। मिक़दाद रज़ी अल्लाह ताला त चवणु लॻो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं क़ौम मूसा कोन आहियूं जो तोखे ईअं चवंदासूं इज़हब अंत व रब्बुका फ़क़ातिला। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
तू तुझो रब वही विढ़ो जे मूसा अलैहिस्सलाम के संदद कौम चयो हो त मूसा तू अल्लाह जो नबी आई अल्लाह अल्लाह तभी वही विढ़ो शहर के फतह करो आबाद असी कंदासूं। मिक़दाद चयो असी कौम मूसा कोन आहियूं, असी असहाबे मुहम्मद आहियूं। ए प्यारा पैगंबर ही त हज़ार आ, पर जेकर तू असां के समुंड में घोड़ा लहण जे लाइ समुंड में भी कुॾण जे लाइ चवंदे न प्यारा पैगंबर कुॾी पवंदासूं, परवाह कोन कंदासूं। सवालात सहाबीअ समुंड जो नालो छो वरतो? समुंड जो नालो इन जे लाइ वरतो जिथां बचण मुमकिन ही कोन्हे। हज़ार मां त बचण मुमकिन आहे प्यारा, हितां बचण मुमकिन कोन्हे, परवाह न कजो। पाण पढ़ियो अञा मशवरो ॾियो। सअद रज़ी अल्लाह ताला न सम्झो अंसारिन ॾांहुं रूए सुखना चवण लॻो प्यारा लॻे थो त अंसारिन ॾांहुं तव्हांजो रूए सुखना। ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ अंसारिन जे बारे में इहा परवाह न कजो। ए प्यारा असीं मैदान जा मर्द आहियूं, तव्हांजे चेहरे ते थोड़ा परेशानी जा आसार आहिनि। अल्लाह जा रसूल तव्हीं इशारो कयो टकराइजे इन लश्कर सां असीं वेंदासूं, प्यारा विढ़ंदासूं, अहिड़ा जोहर ॾेखारींदासूं जो तव्हां जूं अखियूं थधियूं थी वेंदियूं, अखियूं थधियूं थी वेंदियूं। छाजे लाइ? परेशान न थियो, अवी परेशान न थियो। जेके गर्दनूं कटाइण वारा हुआ अॼु उन्हनि जे साम्हूं मोहम्मद करीम बुखायल बीठो आहे, चेहरे जो रंग लथल नज़र आयो आहे। अंदाज़ो लगायो कैब तां छा गुज़री हूंदी। कैब जे घर में भी कुछ कोन हो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माली पोजीशन ही आहे त कैब जे घर में वरी कहिड़ा अनाज जा ढेर लॻल हुआ। कैब घर कोन वियो, सिधो मज़दूरीअ लाइ भॻो। किथां मज़दूरी मिले? साम्हूं यहूदीअ जो बाग़ आयो, भजी आयो, चवण लॻो मज़दूर मज़दूरीअ जे लाइ हाज़िर, मज़दूरी खपे। जॾहिं मज़दूर मज़दूरीअ जे लाइ अचे त पोइ मज़दूर खे मज़दूरीअ ते वठण वारे जे लाइ बि नखरा हूंदा आहिनि। मज़दूर जो नखरो न हूंदो आहे। मज़दूर चयो मज़दूरी खपे, यहूदीअ चयो हा हा कमु आहे। कहिड़ो कमु आहे? मुंहिंजे बाग़ खे पाणी प्यार। किथां प्यारियां? इन खूह मां पाणी जा ॿोका डोल भरे मुंहिंजे खजनि जे वण खे बाग़ खे पाणी प्यार। पोइ छा मज़दूरी ॾींदे? हर ॿोके जे बदिले खूह मां डोल कढी अची वण खे ॾे। हर ॿोके जे बदिले डोल जे बदिले हिकिड़ी खजी ॾींदोसीं। को इतराज़ कोन्हे, का शिकवा शिकायत कान्हे। अरे ज़ालिम, हेॾो सारो खूह मां डोल कढां, तुंहिंजे जी वण खे पाणी ॾियां, हिकिड़े डोल जे बदिले हिकिड़ी खार करे ॾे, इहा कहिड़ी उजरत आहे? को सवाल कोन्हे। दिलि में ॻाल्हि कहिड़ी आहे? मुंहिंजो मोहम्मद बुखायल आहे। केतिरा बि डोल कढां पर एतिरी खजी त खणा जो मुंहिंजो मिठो पेट भरे। भी पाणी भरण लॻो, पाणी भरण लॻो, भरींदो रहियो, खजियूं गॾु थींदियूं वयूं। हता के जॾहिं ॾिठईं हा हा एतिरियूं थी वयूं न जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेट भरे खाईंदा। खणी आयो, हमरा वियो कहिड़े हाल में हो, आयो कहिड़े हाल में आ। बोका भरे भरे खजियूं खणी चंद हथनि में भजी भजी आयो आहे। चेहरे मां पतो पवे पियो त कैब जी कंडीशन कहिड़ी आहे। प्यारे पैगंबर ॾिसे ईंदे चयो या ख़ैब तो हिबोनी, ए कैब छा मूंसां मोहब्बत करी थो? चवण लॻो फिदा का बी वो उम्मी। प्यारा पैगंबर कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियो मोहब्बत जूं। अवां त जियो जान अपो अमा पूरी कायनात सब कुर्बान हुजे, तव्हां खां भला को प्यारो ॿियो आहे? इहा हुई पोजीशन। माली अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असल शइ जे तरफ़ था अचूं, या त असीं ॿुधंदा रहूं था। अल्लाह जे रसूल जी इहा पोजीशन हुई, सहाबा जी इहा पोजीशन हुई। का शिकवा शिकायत कान्हे, का शिकवा शिकायत कान्हे। अॼु थोरी बि का तंगी थिए थी त असांजो त अलाए कहिड़ो हाल आहे। अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए। शिकवा ई शिकायतूं हूंदियूं आहिनि। होॾा जो मामिलो छा आहे? कंडीशन इहा आहे। असल शइ जे तरफ़ अचूं पिया, पोजीशन इहा आहे। हालत हर वक्त मैदान जिहाद में, हर वक्त कत्लो क़िताल,
हर वक्त दीन जे लाइ सरेंडर थियण वारा माण्हू इन अंदाज़ में बुखायल निकिता। उन्हनि खे चयो छा पियो वञे, सहाबियो मुंहिंजा साथियो, वरी चयो बि कंहिंखे पियो वञे, अंदाज़ो लॻायो अबू बकर जी उमिरि खे पियो चयो वञे। अल्लाह हिन नेमतुनि जो सुवाल कंदव। चयो कंहिंखे पियो वञे, इमामुल अंबिया चवे पियो उनखे जेके बादल अंबिया अफ़ज़लुल बशर अबू बकर बाद अबी बकरिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। अंबिया का पो फजीलत में का ज़ात तो अबू बकर जी आहे, अबू बकर का पो का फजीलत में ज़ात तो उमर जी आहे। उहे ॿई माण्हू साम्हूं बीठल आहिनि, उन्हनि खे बि चयो वञे अल्लाह इन्हनि नेमतुनि जो बि सुवाल कंदव। ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, असांजे लाइ इहो लम्हे फ़िक्र आहे, असां छा इन जे बारे में सोचियो आहे। अञा थोरो अॻिते वधी हलूं, अञा थोरो अॻिते वधूं। जेका असल शइ बयानु करणी आहे, नेमतूं अल्लाह जूं केतिरियूं आहिनि, हर हिकु पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसे। अल्लाह केतिरियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, केतिरियूं नेमतूं आहिनि। सुबुह शाम छा छा रब जे नेमतूं नथा वापरायूं, पर अज़ीज़ो दुनिया जे अंदरि नेमतूं जेके असांखे हासिल आहिनि, इहे नेमतूं बि ॿिनि क़िस्मनि जूं अथव। हिकिड़ियूं नेमतूं उहे आहिनि जेके बग़ैर तफ़रीक़ जे अल्लाह सभिनी खे ॾिनियूं। इन अल्लाह अज़्ज़ व जल्ल युअति दुनिया मन युहिब्बु मन ला युहिब्बु। हिकिड़ी इहा नेमत आहे, यानी दुनिया जूं नेमतूं, दुनिया जो साज़ो सामान, दुनिया जो सुख जो सामान, दुनिया जूं आसाइशूं, जिस्म ऐं जान जे अंदरि सिहत, खोड़ सारियूं नेमतूं। पर दुनिया जूं नेमतूं असां त सम्झो असल नेमत ई आहे, असल नेमत इहा कान्हे का। अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह नेमतूं जॾहिं विरहायूं न त दुनिया जो साज़ो सामान रब जॾहिं ॾियणु चाहियो त ॾिनई कंहिंखे, जेको वणियुसि उनखे बि ॾेई छॾियईं, जेको न वणियुसि अल्लाह दुनिया उनखे बि ॾेई छॾी। ख़ज़ाना त अल्लाह कारून खे बि ॾेई छॾिया, बादशाह त अल्लाह फ़िरौन खे बि ॾेई छॾी। अल्लाह इन में का तफ़रीक़ कान कई, पर फरमायूं दीन वा शया ला युति दीन इल्ला मन हब। अल्लाह दीन न ॾिनो, पर ॾिनई उनखे जेको अल्लाह खे वणियो। यानी ही जेका नेमत आहे न, असीं मुस्लमान आहियूं, अल्लाह जी नेमत आहे, इन खां वधी ॿी नेमत कान्हे का। असल नेमत इहा आहे जो अल्लाह असांखे मुस्लमान कयो आहे। मुस्लमान खां पोइ असल नेमत कहिड़ी आहे? दीन इस्लाम जो हक़ीक़ी फ़हम। असल नेमत आहे इस्लाम में आयल त रईसुल मुनाफ़िकीन उबई में बो, इहे बो जिन जे लाइ कुरान में वईदूं आहियूं, हुआ त ज़ाहिरी मुस्लमान, पर असुल नेमत कहिड़ी आहे? असुल नेमत त इस्लाम जे तालीमात खे सम्झे, इस्लाम जी तालीमात जो असल रूह चाहे, असल रूह इस्लामी तालीमात वही जी तालीमात कुरान ऐं हदीस आहे। इन शइ जो फ़हम इहो कंहिंखे हासिल आहे? ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हलां, हिन दुनिया जे तख़्ते ते अल्लाह जा वॾा अहसान आहिनि, जेतिरो बि न शुक्र अदा करियूं घटि आहे। अल्लाह जो फ़हम नसीब कयो आहे त अहलुल हदीस खे नसीब कयो आहे, जंहिंजे अंदर में क़ुरान ऐं सुन्नत जो हक़ीक़ी फ़हम आहे ऐं मुहबत आहे। न त दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो माण्हुनि जा अक़ीदा ऐं नज़रिया, अहलो सुन्नत चवाइण वारा माण्हू बि जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़त अची थी वञे न, उते छा थो थिए? खोड़ सारा चङा भला जुबनि ऐं कुबनि वारा माण्हुनि खे तव्हीं ॿुधंदा रहो था, पर हालत छा हूंदी आहे? उते हुननि जो इल्मु मौफ़ थी वेंदो, बंदि थी वेंदो आहे। छा थी वेंदो? पंहिंजे अइम्मा जा अक़वाल, उन्हनि जी तरीक़त उहा शइ साम्हूं अची वेंदी आहे। खोड़ सारा माण्हुनि सां बहस थी आहे, बल्कि अल्लाह सुब्हानहु व तआला हर मुसलमान के हरमैन जी साद नसीब फरमाए। अल्लाह इन वबाउनि ऐं मुसीबतुनि खां महफ़ूज़ रखे हर मुसलमान खे। उमरे ते वञणु थियो, उते हिकिड़ी जाइ ते दर्स जे लाइ चयो वियो, दर्स जे लाइ
दर्स ॾिनोसूं तौहीद जे नवान ते। पाकिस्तान खां आयल हो, हैदराबाद जो माण्हू हो, चङो भलो माण्हू, बिज़नेसमैन हो, चङो भलो सफ़हम ऐं बसीरत रखण वारो माण्हू। जॾहिं तौहीद ॿुधाईसूं त जवाब छा चवणु लॻो, साईं तव्हां बि ॻाल्हियूं ॿुधायो था, असांजा बि था ॿुधाइनि, असांजो सॼण साईं, असांजो फलाणो साईं, इहे बि ॿुधाइनि था जे इहे क़ुर कोन था पढ़नि। एतिरो सम्झायोसूं, अल्लाह जा बाना मूं पंहिंजी ॻाल्हि कई हुजे त तूं जवाब ॾे। मूं क़ुर बयान कयो आहे, ॿिया जा किस्सा ॿुधाया आहिनि त सभु अल्लाह जा मोहताज आहिनि। नबी बि पंहिंजे पाण खे ॾियण ते कुझु क़ादिर कोन्हे, को ज़रे बराबरि बि अल्लाह जा नबी पंहिंजे पाण खे ॾेई कोन था सघनि, पंहिंजे मथां टारे कोन था सघनि। मूं क़ुर मां तोखे ॿुधायो, जेकॾहिं ग़लति हुजे त क़ुर खोले ॾिस। न मञो, छाजे लाइ? उलमा जी ॻाल्हि ई वेठल हुई, क़ुर ठीकु आहे, सचो आहे, पर असांजा मौलवी कूड़ा कोन्हे। पर अल्लाह जा एहसान आहिनि अहलुल हदीस जे मथां, जंहिंखे या बसीरत अल्लाह ॾिनी आहे, जेकर उन जो पंहिंजो बि मौलवी का ग़लति ॻाल्हि करे न त साम्हूं बि चवंदा साईं इन जी तस्दीक करे ॿुधाइजां इहो अमल कीअं आहे, मामिलो कीअं आहे। इहो ई फ़हम आहे जेको हक़ीक़ी फ़हम सहाबा जो फ़हम हो। सहाबा या बेअदबी कान्हे का, हक़ जे बारे में पुछणु बेअदबी कान्हे। चइबी उहो फ़हम अल्लाह ॾिनो अहलुल हदीस खे, इहा नेमत अल्लाह ॾिनी आहे। इन नेमत जो अल्लाह पुछाणू कंदो क़यामत जे ॾींहुं। कीअं पुछाणू थींदो? इन नेमत सां ताल्लुक़ कीअं हुजे? पहिरीं त इन नेमत खे सुञाणूं असीं बि। खोड़ सारा माण्हू असां में पइनि, असां में पइनि। ॾिठा अथऊं, अल्लाह रहम फरमाए, अक़ीदे जे एतबार सां उनजो मामिलो ख़राबु कोन्हे, पर दुनिया जी शहवत, शोहरत, दुनिया जी ख़वाहिश, हिर्स, दुनिया जी चङा भला साहिब फ़हम माण्हू बि बदअक़ीदा माहौल में ॾिठा अथऊं। बदअक़ीदगीअ वारियूं शयूं शेर कंदे नज़र अचनि थियूं। क़िबला क़िबला जा अल्फाज़, खोड़ सारा माण्हू आहिनि अहले हदीस, अहलुल हदीस चवण वारा, कचहरी करीन ठीक ठाक तौहीद जी ॻाल्हि ॿुधाईंदा, पर किॾां वई तौहीद जी गैरत चंद टकनि जे करे, शोहरत जे करे, फलाणे वॾेरे रईस जे करे, फलाणे पीर वज़ीर मुशीर जे करे हमरा अक़ीदे खे पोइते उछलियो ऐं उन कुराबत खे वेझो रखियो। छाजे लाइ? साईं अक़ीदो इहो कोन्हे को मुश्किल कुमशा इहो कोन्हे, पर मिड़ी दुनिया हे हलणो आहे, उन जे करे मिड़ी रस्मां सभु हलायूं। अल्लाह जा बाना जिन खे सहारा कोन्हे उन जे लाइ पोइ अल्लाह जो सहारो काफ़ी आहे। तूं छा कंदे जेकॾहिं अल्लाह पकड़े विझई त कुल काइनात मिली बि पवई त बि कुझु ॾेई नथी सघे, कुझु नथी ॾेई सघे। सभ खां पहिरीं पंहिंजी इस्लाह कई, इन अक़ीदे जी गैरत पंहिंजे अंदरि में आणियूं जेको अल्लाह फ़हम ॾिनो आहे। इन जो चंद टकनि ते सौदो न करियो, चंद दुनिया जे शयुनि ते इन खे खपायूं न, बल्कि इन सां मुहबत रखूं। ॿिए नंबर ते टाइम ख़तमु थियण ते आहे। ॿिए नंबर ते मुंहिंजा साथियो नसीहत इहा ई आहे त जंहिंखे न अल्लाह तौहीद जो फ़हम ॾिनो आहे, सुन्नत जो फ़हम ॾिनो आहे ऐं अल्लाह उनखे मनहज जी, तौहीद जी, सुन्नत जी गैरत बि नसीब कई आहे, त अल्लाह जो पहिरीं त शुक्र अदा करे ऐं इहो अहसान मञे त इहो सभु मुंहिंजे रब जो मुंहिंजे मथां इनाम, मुंहिंजो कमाल कोन्हे को। जेका बि सआदत मिले पहिरीं मोटाइजे अल्लाह जे तरफ़। सैदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला वाक़ियो इमाम बुख़ारी रहमहुल्लाह पंहिंजी सही जे अंदरि आंदो आहे। सैदना मिसवर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त जॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला खे ज़ख़्मी कयो वियो त ज़ख़्मनि जे हालत में उमर रज़ी अल्लाह ताला ज़मीन ते पियल हुआ ऐं अजीब संदन मथां बेक़रारीअ जी हिकिड़ी कैफ़ियत तारी हुई। एतिरे में अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा आयो ऐं अची अमीरुल मोमिनीन खे तसली ॾियणु लॻो। सुभान अल्लाह, सहाबा जो छा अंदाज़ आहे।
ये सब असांजे लाइ नसीहतूं आहिनि। उनजो किरदारु, उनजी गुफ़्तार, उनजी मुलाक़ात। असां बि बीमार पुरसी कंदा आहियूं, सहाबा बि बीमार पुरसी कंदा हुआ। असां कंहिंखे बीमार ॾिसंदा आहियूं, लफ़्ज़ अहिड़ा कढंदा आहियूं जो हमरा जो हिकारी हाल चट करे छॾींदा तो। ॾिसंदा तो चवंदा तो वञ भेण छा थी वियो अथई, सफ़ा मरण जहिड़ो थी वियो आहीं पियो। न मुंहिंजा मुसलमान भाउ, इहो टाइम उहो आहे जंहिं टाइम ते बीमार माण्हू अॻे ई परेशान हूंदो। इन टाइम ते हुनखे दिलदारी ॾियणी आहे। कहिड़ा प्यारा अल्फ़ाज़ लाबासन तहुरुन इंशाअल्लाह। परेशान न थी, का ॻाल्हि कान्हे। इहा बीमारी त अचणी वञणी शइ आहे। इन बीमारीअ जे ज़रिए अलाह तोखे पाक पियो करे। परेशान छाजे लाइ थो थी? मुसलमान ईमान वारा तूं परेशान छो थो थी? इन बीमारी जे करे तुंहिंजा गुनाह साफ़ थियनि पिया, तुंहिंजी आख़िरत समझे पई, अलाह आसानी करे वठंदो, परेशान न थी। ये अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला आयो। कैफियत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी उहा हुई जो आंडा वढिजी चुका हुआ। यकीनी कैफियत हुई त हाणे उमर साईं बचंदा कोन। तसली ॾियण लॻो, चवण लॻो अमीरुल मोमिनीन तव्हां जहिड़ो शहज़ादो परेशान न थिए। छाजे लाइ परेशान न थिए? उन जे लाइ जो लक़द साहिबता रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़अहसनत सोहबतहु थुम्मा फ़ारक़तहु वहुव अनका राज़। ए प्यारा, तूं तो ओ खुश नसीब भलारो भागन भरियो माण्हू आई जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत हासिल थी। ऐं सोहबत उहा हुई, अल्लाह जो रसूल दुनिया में हुआ, तोखां राज़ी हुआ। अमीरुल मोमिनीन दुनिया मां रुख़्सत थिया, गवाह आहियूं असीं त अल्लाह जो रसूल तोखां राज़ी हुआ। इन हाल में दुनिया मां रुख़्सत थिया। उन खां पोइ सुम साहिबत अबा बकरिन फ़अहसनत सोहबतहु सुम फ़ारक़तहु वहुव अनका राज़। पोइ अबू बकर जहिड़े शहज़ादे सां तुंहिंजी सोहबत जो मामिलो हलियो। अबू बकर बि ईअं तोसां रहियो ऐं इन ई हाल में दुनिया मां रुख़्सत थियो जो अबू बकर बि तोखां राज़ी हो। ऐं ॿुधी वठ अमीरुल मोमिनीन, तूं जंहिं हाल में ख़िलाफ़त जूं वाॻूं संभालियूं आहिनि, तुंहिंजे रैयत में रहण वारो माण्हू केर बि तोखां राज़ी, केर बि तोखां नाराज़ कोन्हे। जेकॾहिं तूं दुनिया मां रुख़्सत थी वे, वहुम अनका राज़ून, पूरी रैयत तोखां राज़ी आहे, केर बि तोखां नाराज़ कोन्हे। तो ख़िलाफ़त जो वाॻूं ई आहियूं संभाले हलायूं। तो जहिड़ो माण्हू बेक़रार थिए, बेक़रार न थी। रिवायत डिगी असल शइ जे तरफ़। उमर रज़ी अल्लाह ताला चवण लॻो, ए अब्दुल्ला, तो चयो अल्लाह जे रसूल सां मुंहिंजी सोहबत हुई, भली सोहबत हुई। अबू बकर जी बि सोहबत मूंखे सुहिणी सोहबत मिली, रैयत बि मूंखां राज़ी आहे। पोइ अब्दुल्ला ॿुधी वठियो उमर जो कमाल को अथई, फ़इन्नमा ज़ाका मन्नुन मिनल्लाहि ताला मन बिही अलैहि। ये अब्दुल्ला ॿुधी वठ, पोइ उमर जो ज़रे बराबरि कमाल कोन्हे जो उमर अहिड़ो पंहिंजे पाण खे बनाए छॾे जो अल्लाह जो रसूल बि राज़ी, अबू बकर बि राज़ी, रैयत बि राज़ी। हरगिज़ न। इहो त अल्लाह जो अहसान आहे जो न रब उमर खे या फज़ीलत ऐं शरफ़ ऐं इज़त बख़्शी आहे। जेका बि इज़त शरफ़ समझदारी मिले पई, सभ खां पहिरीं अल्लाह जो शुक्र अदा करणु। सभ खां पहिरीं अल्लाह जो शुक्र। अल्लाह सुखियो रोज़गार ॾिनो त रब तो ॾिनो आहे, मुंहिंजो कहिड़ो कमाल आहे। अल्लाह सुखियो सुठो सुहिणो घर ॾिनो आहे, अल्लाह तो ॾिनो आहे, मुंहिंजो कहिड़ो कमाल आहे। सुठो खावां पियो, रब ॿिया बि खोड़ सारा माण्हू आहिनि, सॼो ॾींहुं रंबो खतो हणी हणी अचनि था। अल्लाह उन जे बदिले में तो मूंखे हेॾियूं नेमतूं ॾिनियूं। माण्हू त झोपड़ियुनि में, कखनि में, घरनि में, ॿाहिरि लोड़नि लकुड़नि में वेठा आहिनि। अल्लाह चो दीवारी में आऊं पंहिंजे बचड़नि खे वठो वेठो आहियां। अल्लाह हू बि तुंहिंजो आहे, आउं बि तुंहिंजो आहियां। अल्लाह मुंहिंजो कहिड़ो कमाल आहे, हिते इहा इज़त ॾिनी आहे त अल्लाह तो ॾिनी आहे। सभ खां पहिरीं त अल्लाह जो शुक्र अदा करणु घुरिजे। सभ खां पहिरीं इहा साॻी ॻाल्हि चवां त अक़ीदे जो फ़हम ऐं ग़ैरत नसीब थी आहे त इन खे बि सभ खां पहिरीं किथां मोटायूं? अल्लाह जे तरफ़ मोटायूं। अल्लाह तुंहिंजा अहसास आहिनि। अल्लाह तो पंहिंजी सुञाणप नसीब कई। अल्लाह तो तौहीद जी सुञाणप नसीब कई। अल्लाह तो पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही सुञाणप नसीब कई। उन सां अहिड़ी मोहबत नसीब कई। दुनिया जो मामिलो हुजे, दीन जो मामिलो हुजे, केर बि वॾे जुबे कुबे वारो अची ॻाल्हि करे
ए अल्लाह तो त एॾा वॾा वड़ करे छॾिया जो एसी ताईं कंहिंजी ॻाल्हि दिलि में लहे नथी जेसी ताईं हू चवे न त मुंहिंजे मिठे मुहम्मद ईअं चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शुक्र अदा करणु घुरिजे। अल्लाह या नेमत तो नसीब कई आहे, उन खां पोइ फ़र्ज़ तो बणिजे। फ़र्ज़ कहिड़ो फ़र्ज़ तो बणिजे? फ़र्ज़ बणिजे त इन नेमत जो शुक्र कहिड़े अंदाज़ सां कयूं। हिकिड़ो ज़बान सां इक़रार कयूं, ॿियो इन नेमत जी पखेड़ कयूं। फ़र्ज़ बणिजे। अल्लाह क़यामत जॾहिं पुछंदो सुवाल कंदो। सही मुस्लिम जे अंदर रिवायत आहे। टाइम पूरो थी चुको आहे। तफ़सीली ॻाल्हि अल्लाह कॾहिं मौक़ो ॾिनो त इंशाअल्लाह इन ते वरी बयानु कंदासूं। कीअं हक़ अदा कजे। अल्लाह हेॾी नेमत ॾिनी आहे, तौहीद जी सम्झ ॾिनी आहे, अल्लाह सुन्नत जी सम्झ ॾिनी आहे। हिकु मामूली इनाम आहे अल्लाह जो, ही वॾो इनाम आहे, वॾो इनाम आहे। दुनिया में कुझु न मिले, जंहिंखे इहा शइ मिली न उनखे सभु कुझु मिलियो, ऐं जंहिंखे इहा शइ न मिली सभु कुझु मिलियो, कुझु न मिलियो। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला जॾहिं हिजरत करे आयो मक्के खां मदीने में, सभु कुझु लुटाए आयो, सभु कुझु। घर वियो, घर वारा विया, सभु कुझु लुटाए ईमान बचाए मदीने में आयो। अल्लाह जे रसूल ॾिठो, अजीब कैफ़ियत हुई। पुछो अब्दुर्रहमान दे ख़बर। ॿुधायो अल्लाह जे रसूल घर वारा बि विया, औलाद बि वियो, माल बि वियो, प्यारा सभु कुझु लुटाए दीन बचाए हिते आयो आहियां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अब्दुर्रहमान ईअं न चओ, अब्दुर्रहमान ईअं न चओ। दीन बचाई, सभु कुझु बचाई। जेकर दीन खे लुटाई हा, ॿियो बचाई हा त कुझु कोन बचे हा। असुल असास जमा पूंजी तौहीद आहे, ईमान आहे, इहा ई शइ आहे, ॿी का शइ कान्हे का। इहा ई शइ आहे। इहो अल्लाह वॾो इनाम नसीब कयो आहे। इन शइ खे फैलायूं। सही मुस्लिम जे अंदर रिवायत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह सुब्हानहु व तआला क़यामत जे ॾींहुं आदम जे औलाद खां मुख़्तलिफ़ सुवाल कंदो। उन में हिकिड़ो इहो बि सुवाल कंदो, यब्न आदम मरिज़तु फलम तउदनी। ए आदम जा पुट, आउं बीमार हुउसि, तो मुंहिंजी बीमार पुरसी छो न कई? सवाल ई अहिड़ो। अल्लाह पियो चवे आउं बीमार हुउसि, तो बीमार पुरसी छो न कई? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आदम जो औलाद चवंदो, हे अल्लाह तूं त पाक कई इन शइ खां, अल्लाह कीअं तुंहिंजी बीमार पुरसी कयां? फरमाए अल्लाह चवंदो, अम्मा अलिम त अन अब्दी फुलानन मरीज़, तोखे ख़बर कोन हुई त मुंहिंजो फलाणो बानू बीमार हो, पोइ तो उन जी बीमार पुरसी छो न कई? सवाल थींदो, आउं बुखायल हुउसि, माना खाराई छो कोन्हे? साॻियो जवाब, अल्लाह तूं त पाक आ, तूं त रज़ाक आ, सभिनी खे खाराइण वारो आ, मुंहिंजी छा हैसियत आ मौला तोखे खारायां? अल्लाह फरमाईंदो, तोखे ख़बर कोन्हे फलाणो बानो मुंहिंजो बीमार हो, बुखायल हो, उनखे छो कोन खाराई? अज़ीज़ो, थोरो इते बि गौर करण जो मक़ाम आहे। और रब जेको पुछे थो, बीमार जी बीमार पुरसी कोन कई, बुखायल खे खाधो कोन खाराई, हिकिड़ो बीमार जिस्मानी बीमार आहे, उन जे बारे में सुवाल थींदो। ओ अहले हदीसो, क़ुरान ऐं हदीस जो फ़हम रखण वारो, ही जेके मुशरिक आहिनि, बिदती आहिनि, इहे रूहानी मरीज़ आहिनि, छा अल्लाह सुवाल कोन कंदो? छा अल्लाह सुवाल कोन कंदो? जिनखे अक़ीदे जो फ़हम आहे, जिनखे रब जी सुञाणप आहे, अल्लाह सुवाल कोन कंदो? तोखे तौहीद जी सुञाणप ॾिनम, तोखे सुन्नत जी सुञाणप ॾिनम, पोइ सुञाणप खे सीने में सांडे वेही रहे, मुंहिंजी हिन मख़लूक खे तो गुमराह ॾिठो, केतिरी कोशिशि कई हिन जे इस्लाह जी? कोशिशि त असांजे मथां आहे न। जंहिंखे जेतिरी ताक़त आहे, जंहिंजी जेतिरी इस्तिताअत आहे, जंहिंखे इल्म आहे, उहो पंहिंजे इल्म जे आहर अल्लाह जे दीन जी पखेड़ करे मुख़्तलिफ़ तुर्कनि
दीन जे दावत के वुसअत ॾियण जे लाइ उहे तरीक़ा इस्तेमाल कजनि जिनखे अल्लाह वसाइल सोर्सिस ॾिना आहिनि, माल ॾिनो आहे, उहे ख़र्च कनि, दीन जे दावत खे आम कनि, माण्हुनि ताईं पैगाम पुॼाइनि। अल्लाह जो कसम माण्हू चङियुनि चङियुनि भलियुनि जाइनि ते रहनि पिया पर दीन खां वेसला आहिनि, ख़बर ई कान्हे का दीन छा आहे, ख़बर ई कान्हे। भाई जेके पंहिंजे पाण खे मारीनि पिया, कुटीनि पिया, बाहुनि में साड़ीनि पिया, छा जे लाइ था साड़ीनि? कॾहिं गौर कयो आहे? अक़ीदत में पिया साड़ीनि, धक हणनि पिया, छो पिया हणनि? अक़ीदत में पिया हणनि। असीं त चऊं था त गुमराह आहिनि, यकीननि गुमराहीअ जो गस आहे, दीन इस्लाम जी तालीम कान्हे, पर इन्हनि खे हक़ जी ॾे ख़बर हुजे त ईअं कॾहिं साम्हूं केरु नथो करे। असीं नथा मातम करियूं, असीं नथा अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ियल्लाहु ताला खे बुरो भलो ॻाल्हायूं? हू ॻाल्हाइनि था छो? उन जे करे हिननि मौलवियुनि जे मथां त तासुब जूं पटियूं चढ़ियल आहिनि। अवाम नास जाहिल आहे, जाहिल आहे, ख़बर ई कान्हे। उन्हनि खे जाहिल रखियो वियो आहे, रखियो वियो जाहिल, उन्हनि खे रोकियो वियो आहे। इन्हनि जे वेझो न वञो, केतिरो रोकियो वियो आहे। टाइम घणो थी चुको आहे। हरमैन में, मदीने में, बदर जे मैदान ते टूर करण जे लाइ वियासीं, ए मनाज़िर ॾिसण जे लाइ वियासीं त जेको गाइड हो उन सां कचहरी कयमि, पाकिस्तानी हो, पंजाब जो हो, कचहरी कयमि, ख़बर पई हुन वीडियो जो हलायूं, ख़बर पई त बरेलवी आहे। हाणे कीअं सलाह कजे, कीअं ख़बर कजे? मदीने में मुक़ीम आहे, अक़ीदा नज़रिया छा ख़बर पई, सालनि खां रहे पियो। अबा ॾे ख़बर भला, हिते जे उलमा सां ताल्लुक़ में कोन ई। चवणु लॻो कचहरी में अल्लाह जा अहसान थिया, उनजी काफ़ी गहराई बि थी वई, काफ़ी गहराई बि थी वई। एतिरे हद ताईं अल्लाह जा अहसान, मुंहिंजो कमाल कोन्हे, अल्लाह जा अहसान। दावत कई, वेठासूं, कचहरियूं थियूं, इन टॉपिक ते पुछोमांसि, ॾे ख़बर भला। चवणु लॻो साईं हिते जा जेके माण्हू आहिनि, हिते जा जेके मौलवी आहिनि, अल्लाह जे रसूल जे बारे में हिन जो अक़ीदो सही कोन्हे। हू चवनि था अल्लाह जो रसूल जहिड़ो कोन्हे, अल्लाह जो रसूल मरी वियो। ई पासां वारा मौलवी चवनि था हिननि जे वेझो न वञो, ई गुमराह माण्हू अथव। अहिड़ो पढ़ायो मारियूं, साल रहे पियो मदीने में, पर कंहिंजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। पोइ अल्लाह जे तौफ़ीक़ सां उनखे कुझु सम्झायोसीं, कुझु उनखे ॻाल्हियूं सम्झ में आयूं, वरी अल्लाह खां दुआ अल्लाह उनजी इस्लाह फरमाए। अब आहे कंहिंजे मथां ज़िमेदारी आहे? असांजे मथां ज़िमेदारी, हर हिकु माण्हू जे मथां ज़िमेदारी। हर हिकु माण्हू सोचे त मूं क़ुर ऐं सुन्नत जे तालीम खे पखेड़ण जे लाइ छा क़ुर्बानी ॾिनी आहे। चऊं त था अहल हदीस आहियूं, चऊं त था असांखे क़ुर हदीस जो फ़हम आहे, असीं बिदअती कोन आहियूं, असीं मुशरिक कोन आहियूं, अल्लाह जा अहसान आहिनि। पर थोरो इन तरफ़ बि गौर कयूं त अल्लाह जो हिन नेमत सां नवाज़ियो त हिन जो हक़ बि कहिड़ो पैदा कयूं। अल्लाह सुब्हानहू व तआला सही माना में सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।